सभ खां अॻु में त हिकिड़ो मुंहिंजी दिलि चाहे थी तव्हां खां सवाल कयूं त अव्हां जेतोणीकि फॉरेन कंट्रीज़ में बि काफ़ी सारो वक़्तु जेको आहे सरफ़ कयो आहे, उते बि तव्हां रहो था, त कहिड़ी शइ तव्हांखे मजबूर करे थी पंहिंजे मुल्क में बि माना रहो था हिते जेको आहे न त हितां जा जेके असांजे मुल्क पाकिस्तान जा जेके हालात आहिनि हिन वक़्तु, त हर माण्हू जेको आहे उहो वस पुॼे त चए थो त मां ॿिए मुल्क भॼी हलियो वञा, ऐं अव्हांखे त वस बि आहे त अव्हांखे माना जेको आहे उते कुझु अरसो रहो बि था, पर पोइ बि पंहिंजे वतन मोटी था अचो, त हिते कहिड़ी ख़ुशबू ऐं कहिड़ी ज़रूरत तव्हांखे मोटाए? त ज़रूरत जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि इहा आहे त इलाही साल पहिरियों मां अमेरिका पढ़ण बि वियो हुयुसि, ऐं अमेरिका खां पढ़ी करे बि PhD कई उते मां पंहिंजे ख़र्चे ते, ईअं न त को गवर्नमेंट जी का स्कॉलरशिप हुई, पंहिंजे ख़र्चे ते जॉर्ज टाउन यूनिवर्सिटी, सुठे में सुठी यूनिवर्सिटी आहे वॉशिंगटन DC में, उहो करे बि मां उते नौकरी न कई। जेको बि थोरो अरसो मां उते पढ़ायो, पर मां फ़ौरन वापसि अची वियुसि हिते पाकिस्तान। हाणे तव्हां पुछंदो त मां छो आयुसि, खोड़ माण्हू मूंखां इहो सुवाल कंदा आहिनि, त इहा ई जेको तव्हां सुवाल कयो त माण्हू ॿाहिरि वञण जे जा ख़्वाहिशमंद आहिनि, मां मोटी आयुसि PhD करे, त इन जो सबबु छा आहे की मां वापसि अचणु घुरिजे ई कोन हा, इन जे करे जो मुंहिंजी त शादी बि उतां थियल आहे अमेरिका मां, अमेरिकन औरत सां, ऐं मुंहिंजा उते 3 ॿार 3 पुट उते मुंहिंजा पैदा थिया उन ई औरत खां, ठीकु आहे, पर तंहिं हूंदे उन खे बि मां मजबूर कयो हिते अचण लाइ। छाजे करे? इन जे करे जो मुंहिंजी दिलि पई करे, ठीकु आहे, मां त उते सेटल थियणु मुंहिंजे लाइ हिकु त कल्चरली, जीअं की ॿिया खोड़ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके उतां जे माहौल में फिट न ईंदा आहिनि। पाकिस्तानी असांजो पंहिंजो कल्चर आहे, असांजो पंहिंजो रहण सहण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, ऐं ख़ासि करे जॾहिं सॼी फैमिली पाकिस्तानी आहे, ज़ाल मुड़ुस पाकिस्तानी आहिनि, ॿार बि अंदरि उर्दू था ॻाल्हाइनि या सिंधी था ॻाल्हाइनि घरनि में, उहे ॿाहिरि खोड़ अहिड़ियूं मायूं मां उते ॾिठियूं आहिनि हाउस वाइफ्स पाकिस्तानी, जंहिंखे 40 साल थी विया आहिनि पर उन्हनि खे अञा अंग्रेज़ी नथी अचे पई। हाणे उहे उते छा वञी रहनि थियूं, मजबूरी रहनि थियूं पियूं। मां वटि मुंहिंजी उहा का मजबूरी न हुई, यानी मूंखे को जंहिंखे चइबो आहे न रोज़गार उते करण जी का मजबूरी न हुई। इहो ॿुधायो त जेकॾहिं तव्हां जेको ॿुधायो त हिकिड़ी अमेरिकन औरत सां बि अव्हांजी मैरिज आहे, त हिते तव्हांजी पंहिंजी बि माना पाकिस्तानी औरत सां पंहिंजे रिश्तेदारनि में बि आहे या हिकिड़ी आहे? न मुंहिंजो को वास्तो कोन हुयो। हाणे त ख़ैर मुंहिंजो जेको बि सिचुएशन आहे, मुंहिंजो हिते मुंहिंजी का शादी कोन थियल हुई, मुंहिंजी उहा ई हिकिड़ी वाइफ हुई, 3 ॿार हुया, उहो बाद में हुन खां पोइ डिवोर्स उन सां थी करे पोइ हिते मां हिकिड़ी शादी कई, उन मां हिकु ॿारु आहे, उहो बि मुंहिंजो घरु आहे। हाणे बि मां वेंदो आहियां, मां बि साल में 2-3 दफ़ा त वेंदो आहियां, मुंहिंजा ॿार बि उते आहिनि अञा। माना जेको आहे त उहो ई अर्ज़ु कयोसीं त आख़िर हिते माना कहिड़ी तव्हांखे हिकिड़ी शइ आहे, कल्चरली शइ आहे या फ़ज़ा आहे, आब हवा आहे, या हितां जो माहौल आहे, हितां जा माण्हू आहिनि, हितां जी कचहरियूं आहिनि, कहिड़ी शइ अव्हांखे हिते वधीक सूट थी करे? मां हिकु त जीअं मां चयो त मूंखे जेको ज़रिया माश थींदो आहे न, जेको तव्हां रोज़गार थींदो आहे, उन जी मूंखे उते अहिड़ी घुर्ज न हुई। मां हिते अचे पंहिंजी ज़मीदारी या ॿियो कुझु जेको बि मूंखे करिणो हुयो, त उहो मां वटि एतिरो गंज हुयो जो मां हिते पंहिंजी लाइफ स्टाइल सुठी रखी थो सघां पियो। जंहिं माण्हूअ वटि उहो रोज़गार जो मौक़ो नाहे हिते, ऐं उहो उते वञी ऐं उनजी लाइफ बहितर थी थिए, त उहो उते रहे थो पियो, चाहे मजबूरी हुजे, चाहे उनखे वणे ई नथो, पर रहे थो। आख़िर हिते अर्ज़ु इहो आहे त हिते असां रही करे माना सभई माण्हू जॾहिं डिस्कस कयूं था वेही करे त चऊं था त हिते का बि सहूलियत कान्हे का, पाकिस्तान में माना इंतिहाई मुश्किल तरीन जॻह आहे रहण जे हवाले सां, त आख़िर माना हिकिड़े माण्हूअ खे जेकॾहिं आसान तरीन ऐं सुठी पुर आसाइश माना ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ो ज़मीन टुकड़ो मुयसरु आहे,
त उहो छॾे करे आख़िर पुरतकल्लफ़ टुकरे में कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे आमाद आहे? हाणे इहो तव्हांखे जे मां सम्झाइण जी कोशिशि कयां त ॾिसो हिते ऐं मां इन ॻाल्हि खां बिल्कुलु इनकारी न थींदुसि त हिते बि हिकिड़ो तबिको जेको आहे उहो उतां जी पुरकशिश ज़िंदगीअ खां वधीक पुरकशिश ज़िंदगी गुज़ारे थो पियो, ठीकु आहे। हे त तव्हां जेका ॻाल्हि था कयो इहे ग़रीब माण्हूअ जी मिडिल क्लास माण्हूअ जी जेके तकलीफ़ां थियनि थियूं पियूं, हिकिड़े स्टेज खां पोइ उहे तकलीफ़ां तव्हांखे नथियूं थियनि। जेके सहूलियतां हिते आहिनि हाणे उते असां वटि जेकी बि मां मसलन यूनिवर्सिटीअ में हुयुसि पढ़ायां पियो त उते मां वटि नौकर त कोन हुया। हिते नौकर चाकर आहिनि को बि, उते असां बाथरूम बि पाण साफ़ु कंदा हुआसीं, असांजी वाइफ करे कुकिंग बि करे या जेको बि आहे क्रिटिकल ॻाल्हि हिते ॿुधाईंदुसि त उहो सभ खां वॾो मसइलो जेको ग़रीब माण्हू खे फेस थो थिए न या कमज़ोर माण्हूअ खे जेको फेस थो थिए या इवन वक़्तु पलटे थो त उन्हनि रूलिंग क्लास खे बि फेस थो थिए, उहो इहो आहे त हिते इंसाफ़ नाहे। इंसाफ़ जो यानी इंसाफ़ हिकु तरीक़े जो न थींदो आहे न, इंसाफ़ जा मुख़्तलिफ़ पहलू हूंदा आहिनि। इंसाफ़ रुगो कोर्ट में न मिलंदो आहे, इंसाफ़ ज़िंदगीअ में हूअं बि मिलंदो आहे, हिकिड़ो कुदरती इंसाफ़ बि थींदो आहे। त हिते त ईअं थो लॻे त ॼण कुदरती हिंसा ॼण कुदरत बि ग़रीब माण्हूअ जे ख़िलाफ़ु आहे, ठीकु आहे। त इहा ॻाल्हि हिते आहे ॾाढी हिकिड़ी मायूस कुन ॻाल्हि आहे। ऐं मां पंहिंजी ॻाल्हि ईअं ख़ामख़ा कयां ऐं ड्राणा हणां या छा, पर को इन ॻाल्हि खे सम्झे न सम्झे, सच सम्झे न सम्झे, पर हिकु मक़सदु मुंहिंजो वापसि अचण जो इहो बि हुयो त मां शायदि कंहिंजी ज़िंदगीअ में थोरो कुझु तब्दीली आणे सघां। बहरहाल हाणे वक़्तु गुज़री वियो, मां सची ॻाल्हि इहा आहे त मां चवंदुसि त मां कामयाबु न थियुसि, नाकाम थियुसि, कुझु पंहिंजे फेल जे करे, कुझु वरी ॿियनि माण्हुनि उहो सही न सम्झो। अच्छा सर, ॿियो माना हिकिड़ो अर्ज़ु कयूं तव्हांखे त छोकी अव्हां जो हिकिड़ो एक्सपीरियंस बि थियो हिकिड़ी, चूंकि असां वटि हिकिड़ी जेका हिकिड़ी फैमिली सिस्टम लाइफ आहे हिते, ख़ासि करे उनखे साराहियो बि वेंदो आहे ऐं की उन शइ खे बाक़ी ममालिक जे कल्चरल खां हिकिड़ो एक्स्ट्रा माना बि पॉइंट सम्झो वेंदो आहे। त अव्हां चूंकि अमेरिकन फैमिली सां बि माना उहा बि तव्हांजी हिकिड़ी वाइफ रही औरत सां तव्हांजी पाकिस्तानी बि माना हिन वक़्तु आहे, त ॿिन्ही जे माना रहण सहण में को फ़र्क़ु आहे या न? इहा ॾाढो अजीब हिकिड़ो जवाबु आहे, इन सवालु आहे, इन जे करे जो उहो ज़ाती रिलेशनशिप हूंदी आहे, ठीकु आहे। फैमिलीअ में हिकिड़ी ज़ाती रिलेशनशिप हूंदी आहे। मुंहिंजे लाइ मूंखे सफ़ा चेंज करण जी ज़रूरत न पई त मां हुन सां कुझु ॿियो हुयुसि या हिन सां कुझु ॿियो आहियां, ईअं नाहे। मां आहियां जेको आहियां ऐं मूंखे को फ़र्क़ु महसूसु न थियो। वाइफ आहे, घर आहे, फैमिली आहे। पोइ उहो अमेरिकन हुजे, तव्हां छा था सम्झो त अमेरिकन छा फैमिली न कंदी आहे छा? उन्हनि खे क़दुरु नाहे छा फैमिलीअ जो? वॾो क़दुरु आहे। हाणे पंहिंजे पुट जी, वॾो मुंहिंजो पुटु आहे, उनजा 5 ॿार आहिनि। उन में हिकु ॿारु जेको आहे उहो थोरो नंढे हूंदे खां जॾहिं खां पैदा थियो आहे त उन में बीमार रहंदो आहे। त उन जी बि घरवारी जेका आहे उहा बि अमेरिकन आहे, ठीकु आहे, पर उहा कमु न कंदी आहे। हालांकि उते 99% औरतियूं कमु कंदियूं आहिनि, उहा रुगो हुन पुट जो ख़्यालु रखण लाइ उहा पाण कमु न कंदी आहे, रुगो मुंहिंजो पुटु कमु कंदो आहे, ठीकु आहे। त इंसान आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झो, थोरो अर्ज़ु ॿुधो सर, असां वटि पाकिस्तानी कल्चर जे मुताबिक़ माना जेका घरवारी आहे उहा हस्बैंड जी खे माना सर्विसिस बि तमामु घणी प्रोवाइड कंदी आहे, ख़िदमत कंदी आहे, माना हिकिड़ो राइट सम्झो वेंदो आहे घरवारी जे लाइ।
उन खां अलावा माना उतां जे कल्चर जे मुताबिक़ माना इहो आहे त हिकिड़ो ॿारु बालिग थिए थो त उन खां पोइ पीउ माउ जे माना कंट्रोल खां उन जे हुकुम जे ताबे नथो रहे, माना उहो कानून जे ताबे थो थी वञे। ईअं सम्झो त असांखे जेके माण्हू आहिनि उहे इहो ईज़ी तरीक़े सां इहो सम्झाइनि था त अमेरिकन में पीउ माउ माना रियासत लाइ ॿार खे ॼणींदो बि आहे ऐं पालींदो बि आहे, जेतोणीकि असां वटि माना इहो न आहे। असां जेको आहे उहो ॿार खे ॼणियूं था, वरी उनखे मुसलसल माना परवरिश पालना वालदेन जी ज़िमेदारी रहे थी। हिकु ॿारु मरण घड़ीअ ताईं पीउ माउ जे अंडर रहे थो ऐं उनजे हुकुम जे ताबे रहे थो। इहो वॾो फ़र्क़ु आहे न। सभ खां पहिरियों त इहा तव्हांजी इंटरप्रिटेशन सफ़ा ग़लति आहे। हा, ईअं आहे कोन जीअं तव्हां चओ था पिया। उते बि हिकिड़ो फैमिली यूनिट थींदो आहे ऐं फैमिली यूनिट जेको आहे उहो ठीकु आहे, डिवोर्स थिए थो न, उते तलाक़ां थियनि थियूं। तलाक़ां हिते नथियूं थियनि थिया, हिते तलाक़ां बि थियनि थियूं ऐं तलाक़ खां बि हिकिड़ी बुरी ॻाल्हि थी थिए, उहा इहा त औरत जेका आहे उहा मजबूरीअ जे तहत हिकिड़े मुड़ुस खे सहे थी पई। जीअं हुनजो वस थिए त उहा विझ कर उतां भॼी वञे घर मां, पर नथी करे सघे मुआशिरे जे करे। हुते ॿारनि जी परवरिश अहिड़ी थींदी आहे ऐं फैमिलीअ जी रियासत जो को वास्तो न आहे, फैमिलीअ सां को वास्तो न आहे। हा, तव्हां नॉर्दर्न यूरोप जूं रियासतां ॾिसो त उते हुकूमत जो रियासत जो वॾो अमल दख़ल आहे, पर अमेरिका में न आहे ईअं। ठीकु आहे। अच्छा, रही ॻाल्हि इहा त ॿार भॼी वेंदा आहिनि या ॿार हीअं थियनि या हिकिड़ी उमिरि खां पोइ हीअं थो थिए, ईअं बिल्कुलु न आहे। फैमिलीज़ गॾु रहंदियूं आहिनि। गॾु जो मतिलबु इहो न आहे त हिक ई घर में रहनि, हिकु कमाए ऐं 5 खाइनि, ईअं न आहे। खाइनि कमाइनि पंहिंजो पंहिंजो। अच्छा, उहो इत्तेफ़ाक़ सां मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां। तव्हां इहा ॻाल्हि कई आहे त मां तव्हांखे ॿुधायां थो। बॾो असांजो ॻोठु आहे, बॾे में तव्हां ॾिसंदो 4 घर आहिनि असांजा बंगला जेके आहिनि, 1896 जा ठहियल आहिनि, 1896 जा ठहियल आहे। 4 भाउरनि लाइ हिक ई ॻोठ में 4 भाउ हिक घर में न रहंदा हुआ। असांजो वालिद साहिबु ऐं उनजा 3 भाउ जेके हुआ, घर पंहिंजो पंहिंजो, पाण में वॾी मुहबत हुयनि, पर हिक घर में न रहंदासीं। तूं पंहिंजो कमाए खा, मां पंहिंजो कमाए खावां, पर आहियूं भाउ, ऐं भाउ जो क़दुरु आहे ऐं भाउ जो ख़्यालु आहे, हर शइ आहे। ईअं ई उते बि आहे। ईअं न आहे त ॿारु हलियो वियो। तव्हां ॾिसो यूनिवर्सिटीअ में असां ऑब्ज़र्व कयो आहे इहो पाण, छोकिरियूं 18 सालनि जूं, 19 सालनि जूं, 20 सालनि जूं रोज़ फ़ोन ते आहिनि, माउ सां थी ॻाल्हाइनि, मां 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 रोअनि बि थियूं, सभु कुझु कनि थियूं, घर यादि थो अचेनि। ईअं न आहे। इंसानु इंसानु आहे, जिते किथे इंसानु इंसानु आहे। तव्हां हितां तव्हां ॻाल्हि था कयो पिया, उते अमेरिका में ॿारनि जो जेतिरो ख़्यालु थो कयो वञे ऐं फैमिली जेको ख़्यालु थी करे, उहो तव्हां हिते तसवुर बि नथा करे सघो। तव्हां कंहिं बि छंछर ते आचर ते कंहिं तव्हां अजायब घर में वञो, कंहिं ॾिसो त गॾहनि वांगुरु पीउ जेको आहे उहो ॿारनि खे कंधनि ते विहारे हीअं थो गॾहनि वांगुरु थो घुमे पियो। उनखे हर सैटरडे ते, हर संडे ते, कॾहिं बीच में, कॾहिं किथे न किथे उते इहो करे थो पियो। हितां वांगुरु कोन्हे त नंढो ॿारु पीउ वटि थो अचे, दोस्तनि सां वेठो आहे त हुनखे रहड़ ॾेई चवनि, हल हल मां ॾे वञ। यार, तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो। तव्हां सम्झो था त उते तरबियत नथी थिए। मां थो चवां त हिते तव्हांजी ग़लति तरबियत थी थिए। जेके ऐब पीउ में आहिनि उहे डायरेक्टली पुट में तव्हां ज़ोरीअ विझी था छॾियो। जेके चङा आहियूं त आहिनि ई कोन, न पीउ में आहिनि न पुट में आहिनि। तव्हांजो माशरो ई अहिड़ो थी वियो आहे।